वज़ीर आज़म शहबाज शरीफ अमेरिका जो दौरो मुकम्मल करे लंडन पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लंडन में 3 खां 4 ॾींहं तरसंदो। वज़ीर आज़म अमेरिका जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहुनि सां मुलाक़ातूं ऐं गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली इजलास खे ख़िताब बि कंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ऐं पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ सां जापान जे सफ़ीर जी मुलाक़ात, गॾियल दिलचस्पी जे मामलनि, ॿितरफ़नि लाॻापनि खे हथी वठण ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण बाबति ख़यालनि जी ॾे-वठि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं जापान विच में बहितरीन लाॻापनि खे वधीक वधाइण लाइ पुरज़म आहिनि। जापान पंहिंजी महिनत सां दुनिया में नुमायां हैसियत रखे थो। जापानी सफ़ीर जो चवणु आहे त पाकिस्तान सां लाॻापनि खे वधीक हथी वठाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। तहरीक इंसाफ़ जे एहतजाज खे नज़र में रखंदे रावलपिंडी में इंतज़ामिया पारां कलम 144 लागू, लियाकताबाद समेत अहम हंध कंटेनर लॻाए सील कया विया। इस्लामाबाद एक्सप्रेस वे जी दाख़िली रस्ते खे कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। रस्ता बंदि हुअण सबबि ट्रैफ़िक रवानी मुतासिर, शहरी सख़्त परेशान। रावलपिंडी में मोबाइल सिग्नल्स भी डाउन, पुलिस जा दस्ता फैज़ाबाद वटि ड्यूटी ते मुक़रर। अमेरिका पारां विचोबर जो तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते ज़ोर। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो चवणु आहे त इसराइल लबनान तकरार जी आड़ में अमरीकी मुफ़ादनि खे निशानो बणाए पियो वञे। रूस जे परॾेही वज़ीर सरगई लारोफ चयो आहे त विचोबर हिकु भेरो ॿीहर जंग जी कंधीअ ते आहे ऐं कुझु माण्हू चाहिनि त ईअं ई थिए। इन खां अॻु जो सूरतहाल मुकमल तौर ते ज़ाब्ते खां ॿाहिरि निकिरी वञे त शिदत रोकणो पवंदो, छाकाणि त कुझु माण्हू ख़िते में वॾी जंग जे लाइ भड़काए रहिया आहिनि। इसराइली फ़ौज जी लबनान में बमबारी, हिज़्बुल्लाह जे सरबराह हसन नसरुल्लाह जी धीअ ज़ैनब समेत 6 ॼणा शहीद, 90 ज़ख़्मी, 6 इमारतूं भी मलबे जो ढेर बणिजी वयूं। इसराइल पारां बेरूत जी ॾाखिणी इलाइक़े में हसन नसरुल्लाह खे निशानो बणाइण जी दावा। हसन नसरुल्लाह जे वेझनि ज़रियनि तरफ़ां हमले में हिज़्बुल्लाह सरबराह जे महफ़ूज़ हुजण जी तस्दीक़।